मौजूद आहिनि जब्बार साहब छा त शामिल सुठो कयो खूबसूरत सॉन्ग ॿुधाए। हा मरो मुफ्ता वहीद अली जी काफ़ी ॻायल काफ़ी आहे उहा तव्हां प्लीज सी वञे बिस्मिल्लाह तक थैंक यू। सूरत मुझे पिया जी ॼण चोॾीअ जो चंड सूरत मुझे पिया जी ॼण चोॾीअ जो चंड खंड तब मट न भाया महबूब जे असां हाल दिल जो अव्हां सां पचारियो असां हाल दिल जो अव्हां सां पचारियो अव्हां जी मर्ज़ी अव्हां जी मर्ज़ी हो जियारो या मारियो हो असां हाल दिल जो अव्हां सां पचारियो असां हाल दिल जो अव्हां सां पचारियो अव्हां जी मर्ज़ी अव्हां जी मर्ज़ी हो जियारो या मारियो हो असां हाल दिल जो के पाड़ो न पाड़ो अहीं पंहिंजे वाइदन के पाड़ो न पाड़ो अहाँ जी मर्ज़ी अहाँ जी मर्ज़ी हो जियारो या मारियो हो असां हाल दिल जो प्यारा रहो धार दिल बराया गॾ जी गुज़ारियो रहो धार दिल बराया गॾ जी गुज़ारियो अहाँ जी मर्ज़ी अहाँ जी मर्ज़ी हो जियारो या मारियो हो असां हाल दिल जो वठी गॾु विहारियो या दर तां धिकारियो वठी गॾु विहारियो या दर तां धिकारियो अहाँ जी मर्ज़ी अहाँ जी मर्ज़ी हो जियारो या मारियो माशाल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त। तो सर हम के सर जब्बार साहब का सवाल आहे मुंहिंजो त घणो टाइम थियो आहे सिंगिंग कंदे माशाल्लाह सां 15 खां 16 साल थी चुका माशाल्लाह माशाल्लाह 15 खां 16 साल जेको असां सिंग कयो पिया जी बिल्कुलु सो इहो जेको आहे